मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर सुमार छुटो मूजिब दी रोज़ इंटरनेशनल मटियारी जे ज़ेर एहतमाम बासलाहित शाइर अदीब ऐं समाजी अॻुवाण मंसूर गुलाणी मेमण जी सालगिरह तक़रीब कोठाई वई, जंहिंजी सदारत नामियारे शाइर मोहक़िक़ मोहतरम पीर बहाउद्दीन सरहंदी कई। मटियारी जे मशहूर होटल दम दस्तगीर ते मुनक़द थियल तक़रीब में मंसूर गुलाणी समेत आयल महिमाननि खे गुलनि जा हार अजरकूं पेश कयूं वयूं। तक़रीब जी कंपेयरिंग या फ़राइज़ रफ़ीक अहमद सुमरो सरंजाम ॾिना। एम बचल मेमण आजियाणो पेश कयो। उन मौक़े ते सोहराब बाटी, बशीर अहमद खत्री, सैयद इमदाद अली शाह बुखारी, मंसूर गुलाणी ऐं ॿियनि ख़िताब कयो। सदारती ख़िताब कंदे पीर बहाउद्दीन सरहंदी चयो त ही महफ़िलूं मटियारी में सुजागी जो मज़हर आहिनि। मंसूर गुलाणी हिकु बासलाहित शाइर आहे। हू ख़ुशनसीब आहे जो अहिड़े दौर में दोस्त खेसि यादि कयो आहे। हिन तक़रीब में मोहम्मद असलम मेमण, हाफ़िज़ महताब अली, मलूक मेमण, मोहम्मद हसन मेमण, जान मोहम्मद भंबरो, रजब अली ख़ासखेली, ज़ुल्फ़कार अली मेमण ऐं करीम बख़्श मेमण ऐं ॿियनि शाइरनि, अदीबनि, उस्तादनि ऐं सहाफ़ियुनि शिरकत कई। आख़िर में मटियारी जे मशहूरु नान प्याले सां महिमान जी ख़ातिर तवाज़ कई वई।